नाज़रीन, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम समेत करबला के शहीदन जो 40हों वरी अक़ीदत एहतराम से मल्हायो पियो वञे। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पैदल काफ़िला रवां दवां आहिनि। उन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है। हैदराबाद में SS न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, आगाह कजो मातमी जुलूस किथां किथां बरामद थी रहा आहिनि? जी, अज इमाम हुसैन अलैहिस्सलाम समेत करबला के शहीदन की याद में जो 40 अज थी रो है, उन हवाले से सजी सिंध में काफ़िला जेके वे पैदल काफ़िला निकरी कदमगाह मौला अली ते पहुँचन था। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाक़ों में 200 खां वधीक मातमी जुलूस ऐं पैदल काफ़िला जेके वे कदमगाह मौला अली ते पहुँचंदा। अज हिते मजलिस अदा थी रही है। उन हवाले से इतने मौजूद है ज़ाकिरा। असां उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त ही जेको अॼोको ॾींहुं आहे उन बारे में छा चवंदा। तव्हां हिन अॼु जे ॾींहं जे हवाले सां ॿुधायो। ॾिसो, जेका अरबईन हुसैनी आहे न, इन जी इब्तिदा करण वारी जनाब ज़ैनब जी ज़ात आहे। जनाब ज़ैनब जो सफ़र इख्तियार किया, चवंदा आहिनि त तारीख़ में मिले तो इमाम हुसैन जी सब खां पहिरीं आज़ादार जनाब ज़ैनब आहे। जनाब ज़ैनब ही जेका सफ़र इख्तियार किया, इन खां पोइ इमाम हुसैन जी जेका तहरीक हुई उनखे ज़िंदा करण वारी भी जनाब ज़ैनब जी ज़ात आहे। इन में को शक ना है त जनाब ज़ैनब ही इन सब शयुनि खे ज़िंदा कयो। लेकिन उन खां पोइ जेका उहा कुर्बानी हुई, उन खां पोइ जेका इहा इमाम हुसैन जी जेका इहा तहरीक हुई, हुसैनियत वारी तहरीक, हुसैनी तहरीक, इहा तहरीक पहिरीं असां करबला वेंदा हुआसीं, पैदल सफ़र तय कंदा हुआसीं। उहो सफ़र अॼु 2 करोड़नि जी तादाद में तय तो थिए। यानी अक़ल हैरान थी मिले त हिकिड़ी ज़मीन में हिक ही वक़्त में करोड़े माण्हू कीअं था मौजूद थियनि। ऐं उन खां पोइ पिछले कुछ सालन खां वठी करे त न सिर्फ़ करबला में बल्कि पूरी दुनिया में 40 जॾहिं पूरी दुनिया में माण्हू निकिरनि था ऐं हुसैन जी हलमिन जी सदा ते लबैक चवनि था ऐं ॿुधाइनि था त जेको हुसैन करबला में 1400 साल पहिरीं अकेलो हो, उहा ज़ैनब जे दरबार शाम जा सफ़र तय कया। अॼु उन ज़ैनब खे लबैक चवंदे, अॼु उन हुसैन जी आवाज़ ते लबैक चवंदे असां निकिता आहियूं। ऐं 40 हुसैनी न सिर्फ़ हिकिड़े करबला में बल्कि दुनियावी हैसियत इख्तियार करे चुको है। ऐं उहो वक़्तु दूर कोन्हे जॾहिं इमाम ज़माना ईंदो ऐं असां इमाम ज़माना जी नुसरत में करबला जो सफ़र तय कंदासीं। नाज़रीन, तव्हां ही ॾिठो त जेके ज़ाकिरा अॼु जे हवाले सां 40 जे हवाले सां जेको वाक़ियो ॿुधायो त उन हवाले सां बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम इन ॾियारे ते 40 ते जेको करबला जे शहीदनि जी 40 आहे, उन 40 जे ॾियारे ते नजब खां करबला ताईं पैदल सफ़र कयो। उन सफ़र खां पोइ उन रवायत पुठियां अॼु बि केतिरियूं ई हज़ारनि जे तादाद में जेके औरतूं आहिनि उहे बीबी ज़ैनब जी रवायत खे क़ाइमु रखंदे उहे हर 40 ते हर साल जेको आहे सो पैदल सफ़र कनि थियूं ऐं पैदल सफ़र करे केतिरा ई किलोमीटर सफ़र करे हू पंहिंजो कदमगाह मौला अली ते पहुचनि थियूं जिते मजलिस थिए थी। ऐं अॼु हिते मजलिस जेका आज़ाद थी वई, इन में भी सवें औरतुनि शिरकत कई है। उन इमाम हुसैन अलैहिस्सलाम के पुरसो पेश किया है।